अज तहां जे मां पैसा न खणी आई ना अज तहां जो खेर न है आ बिनी भार जे लाशन ते पिटी दी ना पो खबर पवंदस तेरी फिर सालू चो चो ए सदा ए दुसने दुसस किए बेटा जुल्म करे दुस टोला खड़ी मुझे बचन के तो देखारे आ तो पानी में बचन जो पिया तो धारा थोड़ी सब असा जे गोठ में हां ये तो गुलाब वा अरे देख खबर तो कदे को वठी माल जो व्यापार से धारा आण शुरू किया ने थारो किथे थो ना मैं जा 50,000 रहा था ना उहे वठण आयो हन हां पूरा काथे ना तुजा साने पैसा रहन हां पूरे जा पुट ना बने असाने ने जो रुपया पकोतो रहे उन्ननी फैसले में कूड़ो थिवा पर ये जो पिस्तौल करी मुझे बच्चन के अच्छी धमकाने लगवा अ मारे दोलन के मैं वठी नी नाने मेहराब ए पैसा वरी हिन के जी मोसा अरे रोज रोज जी छोरन बाल के तो मारी रानी के मारो से अरे एडी रडी तो करी इने बारन जो हां फाटी पे तो पो मरी मरो मुके पैसा कपन अरे तुझे गोठ जो वडेरो फैसलो करे वा ना वठी आउने के असा था गालियो क्यों से बाकी ये सकड़ा दाबा नडे माई साहब जे पुटन के सारे न विचो यानी अरे हाने हल इता टरण जी कर पिस्तौल खणी दाबा दई वरी पैसा रखण आवा हल तो पातर न खाई ठीक आ वो वठी तो जा वडे रखे मुराद ता इते बिठायो उठो मालिकी कयो मुर्स नी दिठे जो खमजी वियो केर खमजी वियो मीर मोहम्मद बियो केर हाने जो हाने सोबत फकीर जा मानू के अगवा करे व्यान सोबत फकीर मीर मोहम्मद के अगवा छो कराइंदो बाकी मां कूड़ तो गलाया न्यापो देया न्यापो केड़ो न्यापो सुमर बुधाए मुखे इहो ही न्यापो नवाब खान के चो जे मुर्स मानू आहे त मीर मोहम्मद के सोबत फकीर का छडा दिखारे सोबत फकीर बुलायो डाढो मुर्स थियो छा हल रहमान मुराद भी मुखे सोबत फकीर सा गालाण दे थी सके तो गालिन में मामलो हल थी बने छाजू गालियूं सिद्धो सिद्धो झेड़ो करणो आहे जरूरत नहीं मुराद जेकॾहिं छेड़ो कंदासीं त मीर मोहम्मद मारजी वेंदो त पोइ असां नवाब खान खे कहिड़ो जवाब ॾींदासीं त पोइ छा कयूं हलो हलूं हली हथियार था खणूं हली सोबत फकीर जे सर ते हली रखूं जेकॾहिं इज़त सां मीर मोहम्मद मोटाए ॾिने त ठीकु आहे न त पोइ सभिनि जा हथ खुलियल आहिनि अच मुराद अचो गाड़ी तो फोटो कटराई ने या अदा वो पुठी में कार दिया थोड़ो गंत दई शाहू मीर मोहम्मद चरियो आ इनके मारे छा कंदासी मां तो के जिए चवा इने कर ये गाल गिची में न पजी वने लाल खान आही त वडो थलो थंबरो लाल खान उठन के भी जोराबा पारे छ तो खा एकड़ो चरियो न तो संभाल जी मुखे तो थुल्लो चई थो वनी दिमाग कम करे थो हां मुखे चाहे मां इनके बदी विहारे तो चलिया लाड़े सफा को चटही मीर मोहम्मद के महीनो विहार सजे थो खोली हथ पेर त मां चाबर खान ना थी चा मुखे ते लालड़ू जो आवाज तो लगे मूसा इर्ती बुर्ती दा कंजा ए असा कुंदर पुटन जो क्यों ए बाऊ मदी किते खणी आया हो मां तो ताने लालड़ू मीर मोहम्मद साहब असा तो जा दोस्त आयूं दोस्ती ने भाई खोल ना खोलियूं था थोरो सब्र कर ना यारो मुजी शादी आओ ने मगे वननो आ मुजी कुआर वेठी आ शादी त असां तुंहिंजी हिते करायूं था बिजली इन जो अखियूं ऐं हथ खोल वारो कर यार ये कोलो ना यार अस्सलाम वालेकुम दोस्तों गाड़ी लाओ ना यार मुझे चलियो मामा साथ दे मुझे शादी करी आज मेरी शादी आ तू ढिज न असां धाड़ियल न आहियूं सी नवाब खान जा माण्हू आहियूं असां जा माण्हू मूंखे छो खणी आया हो असां जेकॾहिं तोखे हिते
न खणी अचो हा न तो लाल खान तोखे गोटे छॾियां। अच्छा जंहिं मूंसां न ॻाल्हायो उहो लालड़ियो मूंसां इंटरव्यू था कयो हा न पर लालड़ियो त गोट छॾे भॼी वियो। भाऊ हाणे मूंखे छॾियो मां वञा मूंखे शादी करणी आहे कुंवार मुंहिंजो इंतज़ार थी करे। मीर मोहम्मद साहब नवाब खान तुंहिंजी शादी जो बंदोबस्त हिते कयो आहे। पोइ शहर में तोखे पंहिंजे घर आईंदो तुंहिंजे लाइ 2 लखनि में असुल अंग्रेज़ियाणी आहे अंग्रेज़ियाणी। मां तुंहिंजे लाइ मानी खणी थो अचां। ऐं ॿुध मानी बि खणी आ ऐं मूं वटि कुंवार खे वठी आ। कुंवार जे भली न हूंदी न टिक टिकी ते चढ़ंदो न न दोस्तो न हिनखे माण्हू न खाणो आहे। कहिड़ो मां टेप रिकॉर्ड ना मुंहिंजा बटण कढी खारींदो पढ़ाई बि तो वरी कावड़ बि करे दो नचो सोपत सोआ अनि ता ओॾे ॻोल्हे लहो मुंहिंजे मथे में न लॻो तो त फकीर त फंद न त पोइ गंद जो गंद अथव। हाजी बाबा फराज जेको कुझु चई वियो आहे इन्हनि सवालनि जा जवाब तव्हांखे जाबिर खान ॾींदो। जाबिर खान ॾींदो? छा कंदो जाबिर खान? मां को जाबिर खान जी जागीर में थो रहां छा? हाजी बाबा मीर मोहम्मद अगवा थी वियो आहे। हाँ मीर मोहम्मद अगवा थियो? मुराद मीर मोहम्मद कॾहिं अगवा थियो? अॼु हाजी बाबा अॼु जीअं घरां ॿाहिरि निकितो त हथियार बंद खंभे खणी वियसि। ख़बर कोन पई त केरु हुआ? हाजी बाबा हथियार बंद उहो चई आहे जेकर नवाब खान मुड़ुस माण्हू आहे त मीर मोहम्मद खे सोबत फ़कीर खां आज़ाद कराए। त पोइ तूं ऐं रहमान छा था करियो? दिलावरी सूमर छा था कनि? ये सोबत खान जा 4 छोरा तव्हां खां ज़ोर थी विया? असां सोबत फ़कीर सां छंडे फूके ॻाल्हायो आहे। मीर मोहम्मद खे ॾोहारनि जे टोले अगवा कयो आहे या त इहा हरकत लाल खान जी आहे? को बि ॾोहारी हाजी बाबा जे माण्हूअ खे हथ न लाईंदो। इहो सॼो कमु लाल खान जो आहे। न दीनू न मीर मोहम्मद के सिर्फ हिकु ई शख्स हथ लाए सके थो। कंहिंजी ॻाल्हि था कयो बाबा? जाबिर खान जी ॻाल्हि थो कयां दीनू। सही लाल खान जे पलांद में इहो कमु बिल्कुलु जाबिर खान करे सघे थो। न दीनू न लाल खान जे पलांद में न तुंहिंजे अकुल खे उॾही खाई वई आहे। सोनूअ खे हासिल करण जे लाइ जाबिर खान इहो कदम खयो आहे। पर हाजी बाबा जाबिर खान खे त इहा ख़बर ई न आहे त सोनू कंहिंजी धीउ आहे। ॿुधायो हूंदुसि फराद तॾहिं उबराइप में इहो कमु कयो अथई। तोखे ख़बर न आहे दीनो सोनू जाबिर खान वारनि जे लाइ सोनी झिरकी आहे। उहो हुनखे हासिल करण जे लाइ कुझु बि करे सघनि था। हाजी बाबा अवां बेफिक्र रहो। मुराद तूं भाणे वापसि वञ। मीर मोहम्मद खे राणा ॻोल्हे रहंदो। घबराए न अबा मेरा अब घबराए न। इचो शेर डॉक्टर के वठी आयो। अबा तू जो अची बोले इचो आधा साल आयो दवा वठी दो लख लगो न तभी लाइंदासे पर तोखे मरण कोन ॾींदासे। वो न मरंदो बाबू इने तारीअ जी किठा हितड़ जे तख्ते ता बिट्रपो ॾेई उथी पवंदो। या लाहे पयो आहे रुगो दिल बदरायो तीअ बा हे मां तुंहिंजे लाइ हकीम को फकियूं वठी आयो आहियां। खा एॾो पाणी जो गिलास त भरे अच। ठहियो ठहियो हकीम जी दवा असर ई कान कंदी। बाबा मत्ता मत्ता बाबा या दवा खाधी अथई। मां तुंहिंजी तबियत जो डॉक्टर खे ॾसे ही अंग्रेजी दवा वठी आयो आहियां। इहा खाईंदे न फ़ाइदो पइजी वेंदी। शेर ये दवा प्यारीस दियस पितल केला करायस हे वरी उगरियूं फकियूं कराए हलाइंदस अगते। तो वर कड़ा बाबे के कोफ्ता खाराया तो भी त कच्चा केला खाराए मथा और लीमे ए गुड़ शरबत पियारे से। हमारा अल्लाह हमारा बचायो
अला न भॼाई न असां बाबे जा दुश्मन न आहियूं ये फकियूं फरक ॾींदस ये अंग्रेजी दवाऊं आंड्रे में कैंसर कंदस ठयो सियाणो न थी नीम हकीम खतरा है जान टके आयो दवाऊं बाबा कोन खाईंदो पाण वटि हथी करे रखो इससे जाए त बाबो इन दवा ते कीअं थो उथी खड़ो थिए अचे बाबा दवा पी बाबा न दवा मन हिकिड़ो ढुक पीतो थी पिस्तल जो चाई गोलियूं सीने में हणंदो मां तूड़े बाबे के गोलियूं हणंदे हां ते बुला वन वनी दुनाली खणिया बई कारतूस हणास हावा में तोरा ए पाड़ा में न बेड़ो माता आयो मसलो हल तो कया जल्दी फैसलो कर बाबा न त हिकड़े पुट तो हथ खाणो पवंदई न बाबा न केर कोन मरंदो बई वारे वारे सा दवाऊं करायो तो मेरा भी जाने ए दवाऊं जाने बाबा तू भी हिक न त अंग्रेजी दवाऊं कढाए खाईंदे त किथां बचंदे डोरी मां बचा न बचा पर हे त पाण में विड़ी न मरन अजो अजो मुके बई दवाऊं करायो रानी तो परेशान है नवाब खान मीर मोहम्मद के जल्दी आजाद करे वठंदो रहमान मां मीर मोहम्मद जे करे परेशान ना आया मां तुझे करे परेशान आया परेशान थी छो तू बाहर आई जो मुखा पुछी तो छो हे त मीर मोहम्मद अगवा थिया जे तू अगवा थी वने त पो मुजो केर आए थे मां सॼो ॾींहुं घर में अकेली वेठी आया को हथियार खणी अची घर में घिड़े पो रानी हथियार खणी घर में गिरी ईंदा असांजी हिफ़ाज़त करण वारो हू मथियो वेठो आ न बेशक वो वेठा रहमान पर ॾिसी वैसी खो में टपो त न ॾे न रानी जेके इंसान रब जी ज़ात ते भरोसो रखंदा आहिनि उहे कंहिंखां बि न इंटरजंदा मां जे ताईं न कंहिंसां नाइजाइज़ी कई आहे न ई कंहिंजी न्याणी ने मेरी अख सां ॾिठो अथई यकीन रख ज़िंदगी जे तूफ़ान में असांजी ॿेड़ी लुॾी त सघे थी पर ॿुॾी न थी सघे रहमान तू ज़माने खे पाण जहिड़ो छो थो समझी सुठे माण्हू खे बराबर सॼो जग सुठो लॻंदो आहे पर अॼुकल्ह जे माण्हुनि में माणपो न थई अहिड़नि इंसाननि जो बि इलाज आहे कहिड़ो इलाज गोली जेको बि भित टपे न खणी पिस्टोल ऐं ठका खणी कटराईंसि तो ड्रिजी छो थी हथियार हलाइण नथो अचई छा ख़बर आहे मूंखे हथियार कीअं हलाइबो आहे ख़बर अथई त पोइ तुंहिंजे चेहरे ते मां ख़ौफ़ न ॾिसां नहीं वरी तुंहिंजे वात मां बुज़दिली जो लफ़्ज़ ॿुधां गॾु रहणो अथई त बहादुर औरत बणिजी ज़िंदा रह ऐं वक़्त जे अखियुनि में अखियूं विझी जीअण सिख हा सही फराज़ ईअं नथो करे सघे थी सघे तो फराज़ ईअं न करे पर हू जाबिर खान जो पुटु आहे जाबिर ईअं क्यों हूंदो न मुंहिंजो सिर झुकाइण जे लाइ बाबा साईं फराज़ चाचा जाबिर खे ईअं करण जी इजाज़त कोन ॾींदो मां इहो यकीन सां थी चवां नवाब खान कॾहिं बि कंहिं सबूत बिना के माण्हूअ ते इल्ज़ाम हणणु अजायो आहे मां को नंढड़ो ॿार न आहियां जो जाबिर खान ते अजाया इल्ज़ाम हणंदुसि मां जाबिर खे चङी तरह सुञाणा हुन जे वार वार मां वाक़ुफ़ आहियां मूंखे ख़बर आहे हू केतिरो चालाक ऐं मक्कार शख़्स आहे बाबा जेकॾहिं चाचा जाबिर मामा खे अगवा बि करायो आहे न त तव्हां इहा पक रखो त फराज़ बेख़बर हूंदो जहिड़ा कांव तेड़ा बच्चा बदला आहिनि ॿई पाण में कॾहिं बि मास उन्हनि खां धार नाहे थींदो बाबा तव्हां कुझु बि चओ पर मुंहिंजी दिलि नथी मञे तुंहिंजी दिलि धोखो खाई सघे थी सोनो पर मां गुल जो अंधो न आहियां सिर्फ़ ॾींहुं ॿ दर्स फराज़ जी मोहबत जो भूत मथे मां निकिरी वेंदी जाहिल जी जहालत उघाड़ी तलवार बणिजी जॾहिं कंध ते किरंदई न पोइ ख़बर पवंदई बाबा साईं जेकॾहिं इहा ॻाल्हि तव्हांजी सच थी न त मां सॼी ज़िंदगी ज़बान सां फराज़ जो नालो बि न वठंदसि सोनू मूंखे फराज़ जे मथां एतिरो अंधो एतबार आहे छा मूंखे पंहिंजे दिलि ते यकीन आहे त फराज़ कॾहिं बि ईअं नथो करे सघे मुंहिंजे करे दीनू बाबा ऐं राणा जी मार खाईंदो रहियो तॾहिं बि को ग़लति क़दम न खई त पोइ हाणे छो खणंदो उन वक़्तु हुनखे उम्मीद हुई
तो सोनू मुखे मिलंदी ऐं मां नवाब जी मिल्कियत जो वारिस बणजी ऐश कंदुसि। पर जॾहिं हुनजो मक़सदु पूरो न थियो त हुनजे चेहरे तो नकाब लही वियो ऐं हुनजो असुल चेहरो साम्हूं अची वियो। इहो तव्हां फराज़ जे लाइ था चओ, जे कॾहिं बि मुंहिंजे पैसनि मां हिकु चांहि जो कोप बि न आहे पीतो। ये सब चालाकियूं आहिनि सुनो। कुछ सोच समझण जी कोशिश कर। मां तुंहिंजी मदद कर कयां। हा बस सही, तव्हां न सोचो, न ई मां सोचणु चाहियां थी। हिकिड़ो दफ़ो मामा जी ख़बर पवे पोइ को फ़ैसिलो कंदसि त मूंखे हिते रहणो आहे या फराज़ जे। जल्दी के डंडा खा, शिकार नजर अची वियो। शिकार? कहिड़ो शिकार? उन ॾींहुं जेके ॿ ॼणा असांखे डंडा हणी विया न, उन्हनि में हिकु अचे पियो। पक अथई उहो आहे? हा हा उहो ई आहे, मूं सुञातो आहे। जेकॾहिं उहो आहे न, अॼु न बचंदो। अच मूंसां। हाँ असां यादि आहियूं न। काॾे थो वञी ॾे? मां चवां थो इज़त सां रस्तो ॾियो, न त छा कंदे? हाँ छा कंदे? वञ वञ पंहिंजे बाबनि खे सलाम ॾे ऐं ॿुधाईनि वञी ॾाटो हलाइण वारनि हथनि खे डंडा बि हलाइण ईंदा आहिनि। वञ। हर भरोसा ग़रीबनि खे न त पायो। जिथे आहियूं, जहिड़ी हालत में आहियूं, उन हालत में रहण जो असांखे। ऐं हा, उन ॾींहुं जेको तोसां वाठो गॾु हुयो न, उनखे चई छॾजांइ जेकॾहिं पंहिंजी ख़ैरत चाहे थो न त हेॾा रुख न करे। लधी अथव त किथे आहे? मूंखे सभु ख़बर आहे किथे आहे, सॼी ख़बर आहे मूंखे। तोखे फिक्र न वठे। अच रे मुंहिंजा शींहं पुट, अच अच। मुबारक, अॼु दिलि ख़ुशि करे छॾियई। छाजो मुबारक ॾाढो बाबा, छा कयो आहे ॿुधायो त सही। तोरा तो उहो कमु कयो आहे जो तोखे शेर वारनि जे दर ते बिहारे झुमरियूं पाराया, पर कुंवार किथे आहे? सोनू लाइ था पुछो? सोन हुजे या चांदी, पर मूंखे ख़ुशी इहा थी आहे त मुंहिंजी नुंहुं नवाब खान जी धीउ आहे। त तव्हांखे ख़बर पइजी वई त सोनू चाचे नवाब खान जी धीउ आहे। हा हा, तव्हांखे त ख़ुशि थियणु घुरिजे। वजाए छॾी, दुश्मन जी धीउ मुंहिंजी नुंहुं थी आहे, मां ख़ुशि न थींदुसि। नवाब खान जो कंध मुझे कदमन में हमेशा जे लाइ झुकी वियो, अञा मां ख़ुशि न थींदुसि। सच चयो चाचे नवाब खान, त जाबिर जाहिल आहे। मुंहिंजी धीअ खे नुंहुं चई हुनजे मथे ते हथ कोन रखंदो, पर दुश्मन जी धीअ सम्झी हुनखे अज़ाब ॾींदो। नवाब खान मुंहिंजो बेशक दुश्मन आहे, पर नुंहुं त धीअरुनि वांगुरु थींदी आहे। धीअरुनि सां दुश्मनी न थींदी आहे, दुश्मनी मर्दनि जी पाण में भली थींदी आहे। मां बेशक जाहिल आहियां, पर एतिरो बि जाहिल न आहियां जो पंहिंजी धीअर सां दुश्मनी कंदुसि। किथे आहे सोनू? सोनू हिन घर में कॾहिं बि कोन ईंदी बाबा। ठीकु आहे, मां सुभाणे बनी ॿारो खपाए तोखे भलो घर थो ठाराए ॾियां, पोइ एतिरा रहंदी न? न बाबा, पोइ बि कोन रहंदी। छो छो न रहंदी? छोरी खे असां मां कहिड़ो डपु थियो आहे? बाबा सोनू हिते अचण खां इनकार कोन थी करे, पर चाचो नवाब खान
सुनो के हिते अचण खां रोके थो। नवाब खान के थींदो आ जो मुंहिंजी नूह खे रोके। मां पाण वञी पंहिंजी नूह खे वठी ईंदुसि। ॾिसां त मूंखे केरु थो रोके।